नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त बिरासी टीम ख़बर ॾींदा तालका बार एसोसिएशन के वकीलन पारां डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन नौशरो फिरोज के सॾ ते कोर्ट वर्क सस्पेंड करे छॾियो। उन मौके ते एडवोकेट अब्दुल सत्तार लहरानी, मेंबर सिंध बार काउंसिल ज़िला बार सदर एडवोकेट अब्दुल रहीम अब्बासी, अब्दुल करीम लहरानी, एडवोकेट निसार अहमद मल्ला ऐं ॿियनि वॾे अंग में एहतजाज कंदे चयो त आपाशी खाते इंक्रोचमेंट जी आड़ में रिश्वत जी बाज़ार गरम करे छॾी है। ग़रीब माण्हुनि जा घर दुकान इंक्रोचमेंट जी आड़ ॼाणाए ब्लैकमेल करे गरी रिश्वत वठी रहिया आहिनि। गरीब अहिड़ी दांह खणी जॾहिं वकीलनि वटि पहुता जंहिं तां मच्छर जी वकला बिरादरी जा पंहिंजा ज़ाती तौर ते ख़रीद कयल चेंबर जिन जा सभु कानूनी तरीक़े सां रेवेन्यू खाते जा कागज़ हूंदे बि गैर कानूनी तरीक़े सां डाहे पट करण जी कोशिश करे रहिया आहिनि। हिननि चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट सिंध जे वॾे वज़ीर ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त नोटिस वठी लाॻापियल ऑफिसरनि खिलाफ कार्रवाई करे इंसाफ फराहम कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।